टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान के मरकजी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो की खबर मूजिब सिंध के ज़िले बदीन में नौजवान चोरी कशमाला कोलाची सनाउल्ला जमाली पंहिंजे तहफ़ुज़ लाइ बाक़ायदा एहतियात की अपील कई है। खबर मूजिब जोड़ी कुछ ॾींहं अॻु पंहिंजी मर्ज़ी से शादी अदालत में कई है, जंहिं समाजी दबाव और मुमकिन खतरे सबब उन्हनि पंहिंजी जानी और माली तहफ़ुज़ लाइ अदालत और पुलिस इख्तियारनि के दरखास्तूं पिणु जमा करायूं आहिनि। जोड़ी पारां हैदराबाद कोर्ट में पिणु दरख्वास्त दाख़िल कई वई आहे, जिते उन्हनि मौक़ुफ़ इख्तियार कयो आहे त समाजी मुखालफ़त ख़ानदान तरफ़ां ख़तरो आहे, जंहिं सबब जानी और माली हिफ़ाज़त लाइ फौरी कदम खणण लाज़मी आहिनि। उन्हनि वधीक ॿुधायो आहे त मक़ामी पुलिस स्टेशन खे पिणु संदन सूरतहाल खां बाक़ायदे आगाह कयो वियो आहे। उन्होंने अपील कई है SHO ॾेई SSP बदीन, सिंध पुलिस, DIG हैदराबाद, IG सिंध, सभिनी इंसानी हक़नि जे इदारनि जिनमें ख़ासि तौर ते आलमी ह्यूमन राइट्स पाकिस्तान ऐं ॿियनि आला इख्तियारनि खे अपील कई वई आहे त हिफ़ाज़त फ़राहम कई वञे, कानूनी मदद मुहैया कई वञे, जानी माली समाजी तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जिनमें टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जेका ज़िले बदीन में फ़ाल आहे, जोड़ी की दरख़्वास्त की हिमायत कंदे चयो आहे त अहिड़ियूं हालतूं पाकिस्तान में ज़ाती इख्तियारनि, शादी की आज़ादी और इंसानी हक़नि के तहफ़ुज़ बाबति अहम बहस पैदा कनि थियूं। अली गुलाम खोसो जो चवणु आहे त अहिड़नि मामलनि में कानूनी खुर्चूं और समाजी असासियत ॿिन्ही खे नज़र में रखणु ज़रूरी है। रियासती इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। सनाउल्ला जमाली कशमाला का निकाह कयो पंहिंजो रज़ा ख़ुशी सां ऐं असां हाई कोर्ट में अपील ॾिनी आहे। उन खां पोइ बि असांखे मतिलबु हिन जे जेको फैमिली आहे उन खां ख़तरो आहे, सही आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। SSP बदीना ऐं SHO ॾई आहे ऐं हाई कोर्ट हैदराबाद में नोटिस बि असां कढायो, उन खां पोइ बि असांखे माना हिन जे घर वारनि मां ख़तरो आहे। जी दिया बोलिए। कशमाला है, मैंने सनाउल्ला के साथ निकाह किया है, मुझे तहफ़्फ़ुज़ दिया जाए। SHO बदीन से।